कंहिं बि बीमारी जो बीमार बची सघंदो अखड़ियुनि जो सटियल कॾहिं वरी सैन अची सघंदो रिय मौत मरण मूले ॿी कंहिं बि बीमारीअ जो बीमार बची सघंदो अखड़ियुनि जो सटियल कॾहिं वरी सैन अची सघंदो रिय मौत मरण मूले मंज़ूर करे आयो महबूब ॾिसी दिल खे मजबूर करे आयो अखड़ियुनि खे कयां मां छा जो कलूर करे आयो महबूब ॾिसी दिल खे मजबूर करे आयो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। आऊं आहियां पंहिंजो हाफ़िज़ ग़ुलाम क़ादिर ओठो। असांजे दोस्त जो यूट्यूब चैनल आहे मोहतरम जनाब। यूट्यूब चैनल जो नालो आहे शौकत हुसैन चैनल। हिन यूट्यूब चैनल ते अव्हांखे तमामु इस्लामी उलमा इकरामनि जूं नूर भरियूं तकरीरूं मिलंदियूं ऐं तमामु सिंध जे सुहिणनि सुहिणनि नात ख़ाननि जा इंटरव्यूज़ मिलंदा, सभिनी उलमा इकरामनि जा इंटरव्यूज़ मिलंदा। अवां सभिनी खे गुज़ारिश थी कजे त हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो ऐं हर इंटरव्यू ॾिसण खां पोइ पंहिंजी राय असांखे ज़रूरु ॾींदा। वॾी महिरबानी।